हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम में संदसि जानिसार साथियुनि जो चालीहो मज़हबी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाए पियो वञे। कराची में नश्तर पार्क खां बरामद थियल मरकज़ी मातमी जुलूस मंज़िल ॾांहुं रवां दवां आहे। जुलूस पंहिंजे रवायती रस्तनि खां थींदो। हुसैनिया इरानिया खारादर वटि नहर थींदो। जुलूस जे रस्तनि खे कंटेनर लॻाए सील कयो वियो आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे आमिर सुप्रो। जी आमिर। हाँ जी बिल्कुल, करबला के शहीदन के भेटा पेश करण जे लाइ जो मरकज़ी जुलूस है चालीहे जो वो नश्तर पार्क का निकरी चुको है। जो इन महिल नुमाइश चौरंगी ते पातो है। नुमाइश चौरंगी का इमाम बारगाह अली रज़ा खां थींदो जेको है तिब्बत सेंटर है बंदर रोड है उनके मुख़्तलिफ़ रूटन खां थींदो। इमामिया ईरानिया खारादर में नहर थींदो। हिन मरकज़ी जुलूस जो चालीहे जो जुलूस है उनमें हज़ारनि जे तादाद में जेके आज़ादार मौजूद हैं, वॾनि सां गॾोगॾु नंढा ॿार ऐं व्हील चेयर ते भी जेको आहे जेके मोमिन आहिनि उहे मौजूदु आहिनि। जेके करबला जा शहीद आहिनि उनखे भेटा पेश करे रहिया आहिनि ऐं सिक्योरिटी जा सख़्तु इंतज़ाम कया विया आहिनि। ऐं कुझु देरि पहिरियां सिंध जो निगरान वज़ीर आला जेको आहे उहो बि पहुतो आहे। जुलूस जी जेको आहे उन मुआइनो कयो आहे ऐं जेको हितां जा जेके मोमिन आहिनि उन्हनि सां बि मुलाक़ात थी आहे। पर सिक्योरिटी जा सख़्तु इंतज़ाम कया विया आहिनि। जेके मुख़्तलिफ़ बिल्डिंगूं आहिनि उते जेके निशानेबाज़ स्पेशल सिक्योरिटी जा एहलकार आहिनि उहे तैनात कया विया आहिनि। सां गॾोगॾु रेंजर्स जा एहलकार तैनात कया विया आहिनि ऐं 850 ट्रैफ़िक एहलकार ट्रैफ़िक जे लाइ तैनात कया विया आहिनि। सिक्योरिटी जा सख़्तु इंतज़ाम कया विया आहिनि। हिन जुलूस में जेको आहे चेकिंग खां पोइ सख़्तु चेकिंग खां पोइ हिते छॾियो पियो वञे। ऐं हीउ जुलूस जेको आहे मुख़्तलिफ़ रूटनि खां थींदो। नहर थींदो इमामिया ईरानिया खारादर में। जी।